उडेरलाल मां ख़बर ॾींदा हालत एसएसपी मटियारी सैयद अली असगर शाह उडेरलाल स्टेशन थाने ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदी चयो आहे त उडेरलाल स्टेशन पुलिस मुख़्तलिफ़ फंदनि ते कार्रवाइयूं कंदी। चईन जवाबदारनि अरशद अली खासकेली, फ़हीम खासकेली, शाहनवाज़ मंगणहार ऐं नबी बिरोई खे गिरफ़्तार करे 5 अदद मोटरसाइकिलूं, 3 अदद सोलर प्लेटूं, 2 बैटरियूं ऐं 2 पाणी जूं मोटरूं हथ करे गिरफ़्तार थियल जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे वरितो आहे। एसएसपी मटियारी वधीक ॿुधायो त कुझु ॾींहं अॻु उडेरलाल विलेज पुलिस कार्रवाई कंदे मुख़्तलिफ़ संगीन ॾोहनि में मुलविस 2 जवाबदार गिरफ़्तार करे वरिता आहिनि। हिन चयो त मटियारी ज़िले में अमन अमान बहितर आहे। पुलिस जा जवान राति ॾींहुं अवाम खे तहफ़ुज़ ॾियण लाइ तयार बीठल आहिनि। ॾोहनि में मुलविस माण्हुनि खे कंहिं बि सूरत में बख़्श न कयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।